अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला आप लोग सब खां फेरिया एक नज़र हेडलाइंस से। पाकिस्तान में कोरोना वायरस से ज़ाब्तो न अची सघियो। आलमी वबा विघे वधीक 67 मरीज़ फौत थी विया। 4745 नवां केस रिपोर्ट थिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 8.18% रही। NCOC मूजिब मुल्क में कोरोना विघे फौतियुनि जो अंग 23,702 थी वियो ऐं मजमूई केसिस 10,58,405 ताईं पहुची विया। वधीक 2095 मरीज़ कोरोना मां सिहतयाब थी विया। बरतानिया नवाज शरीफ जी वीज़ा में वाद वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। ज़रियनि मूजिब नवाज शरीफ वीज़ा में वाद जी दरख्वास्त ॾिनी हुई पर बरतानवी अख़्तियारियुनि संदसि वीज़ा जो मुद्दो वधाइण वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। मुस्लिम लीग नून जी तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त नेब जी हिरासत में नवाज शरीफ जी तबियत ख़राब थी। नवाज शरीफ जी वीज़ा जो मुद्दो वधाइण जी दरख्वास्त ॾिनी हुई। नवाज शरीफ जी वापसी जो फ़ैसिलो डॉक्टर ई कंदा। वफ़ाक़ी वज़ीर नवाज शरीफ जी सिहत ते सियासत करे रहिया आहिनि। अवाम खे रिलीफ ॾियण लाइ प्रेस कॉन्फ्रेंस नथी कई वञे। शाहपुर जानिया भरिसां क़ौमी शाहराह ते गाह सां भरियल ट्रॉलर कल्टी औरत ऐं नींगर फौत। हयातियूं विञाईंदड़नि जी सुञाणप मेहड़ वासिण कस्बानो ऐं नींगर अनीस छाबड़ो तौर थी। कोयटा जे खॾा कोच वारे इलाइक़े में मज़दाई वेन में टकर, 2 ॼणा फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में कोयटा अस्पताल रेफर कयो वियो। भिरिया सिटी वासिन डॉक्टराणी फरज़ाना मेमण कोरोना विघे लाॾाणो करे वई। गायनोकोलॉजिस्ट फरज़ाना मेमण कोरोना विघे कराची जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल हुई। जोही लॻ ॻोठ सोभो दौलताणी में बोरिंग ते सुतल नींगर हथियारबंदनि तां मारिजी वियो। मक़तूल नींगर ज़करिया लगारी जे वारसनि जो चवणु आहे त उन्हनि जी कंहिं सां दुश्मनी न आहे। चोरी जे इरादे सां आयल हथियारबंदनि मुज़ाहिमत ते खेसि क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। भिरिया रोड भरिसां रेलवे पटड़ी तां पीरसन जो लाश हथायो। फोती जी सुञाणप यासीन कॉलोनी जे रहिवासी लियाकत कुरैशी तौर थी। पड़ीदन में नौजवान करंट लॻण सबबि फौत थियो। फोती अबली राजपत जे घर में कोहराम मची वियो। ऐं मदे जी लॻ घर पंजाब में पुलिस जी घरनि ते चढ़ाई, सर्च ऑपरेशन, औरतुनि ऐं ॿारनि ते मुबैना तौर तशदुद। पुलिस घरनि में पयल अनाज, थांव ऐं ॿिए क़ीमती सामान सां गॾु बकरियूं ठाहे वई। रस्ते तां ईंदड़ खोरखानी बिरादरी जे 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त केसनि में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॾाहणी बिरादरी जे घरनि ते चढ़ाई कई।